नाज़रीन, अवामी न्यूज़ में खबरें सिलसिलो जारी है। इन वक्त के इस्लामाबाद में खबर ॾींदा आहियूं तो मुल्क में कोरोना वायरस 50 ॼणनि खां ज़िंदगी खसे वरिती, जॾहिं त 3000 खां वधीक केस रिपोर्ट थिया आहिनि। पाकिस्तान में कोरोना जा अॻे अखरे ॿुधाईंदड़ वेबसाइट मूजिब 24 कलाकनि दौरान पूरे मुल्क में कोरोना जा 42,596 टेस्ट कया विया, जिन मां 3047 माण्हुनि में वायरस जी सुञाणप थी, जॾहिं त वायरस जे करे 50 ॼणा ज़िंदगी हाराए वेठा। सरकारी पोर्टल मूजिब 24 कलाकनि दौरान कोरोना अचण जी शरह 7.1% रही। सरकारी पोर्टल मूजिब मुल्क में कोरोना सबब फौतिन जो अंग 8653 थी वियो आहे ऐं जंहिंखां पोइ केसनि जो अंग 4,32,327 ताईं पहुची वियो आहे, जॾहिं त फ़ाल केसनि जो अंग 44,582 है। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।